अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेयर खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। हाई कोर्ट जे हुक्म ते सिहत खाते जो सेक्रेटरी मेहर पोतो अस्पताल जो दौरो करण खां सवाइ वापसि रवानो। माण्हुनि जूं दाऊं, अस्पताल जी ख़राब हालत ऐं मशीनूं विकिरो करण बाबति इंक्वायरी कराइण जो ऐलान। जी असां जेका पटिशन कई आहे जंहिंमें तव्हां हुते तव्हां कोर्ट खे फॉलो कयो ऐं तव्हां हुते आयो, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी आहे। तव्हां जेको सो सुठा ऑफिसर बि आहियो, सो तव्हांखे असां एतिरो चवंदासीं कल्ह जेको हुते MS साहब ऐं DHO ज़ाहिद डावज जेको केतिरनि सालनि खां अस्पताल खे तबाह ऐं बर्बादु कयो आहे, मां तव्हांखे एतिरो बि न उन्हनि जेका हुते ॻाल्हि कई त असांजी रत जी लेबॉर्ट्री जेका ब्लड लेबॉर्ट्री उते मौजूदु आहे। ऐं जज साहब तव्हां खां जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो साहब जान तव्हां खां पुछो त जेको हुते रत केतिरनि माण्हुनि खे ॾियनि था, तव्हां जो असां विज़िट कंदासीं। त अॼु इहो ई सुवाल तव्हां हिननि खां पुछो त हिते का रत जी लेबॉर्ट्री आहे, कहिड़नि खे रत जी लेबॉर्ट्री थी आहे, का डिलीवरी थी आहे, कुझु बि न आहे। हिकिड़ो मिनट आहे, पोइ हिते तव्हां हलो असां सां गॾु, तव्हां सेक्रेटरी हेल्थ आहियो, तव्हां विज़िट कई आहे, पोइ हिते हलो हिकिड़ी अस्पताल हेॾी अस्पताल 2.5 लख माण्हुनि जी जेको सो मरीज़नि जे लाइ दवाऊं कढारी, उन अस्पताल में जेको सो काफ़ी जेको सो गंदगी ऐं पोइ हिते तलाउ जो ॾेख ॾेई रही आहे। तव्हां विज़िट कयो, हुन सर्द खानो जेको लाशन जो आहे उहो तव्हांखे धप बदबू आहे। उते तव्हां जानवर खे गाह ॾींदा, जानवर गाह बि न खाईंदो। तव्हां हिननि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां बाला ऑफिसर आहियो, असांजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे, तव्हां हाई कोर्ट जे चवण ते उन जे ऑर्डर ते हिते आया हो, तव्हां हिननि खे ॾिसो हली, हिननि जा कारनामा ॾिसो, हिननि जा कारतूत ॾिसो ऐं जेके शयूं आहिनि उन खे ॾिसो। हिकिड़ो मिनट, पहिरीं ॻाल्हि इहा की कल्ह मां जेको हुयुमि हिन केस में न हुयुमि, ठीकु आहे साईं, हिकिड़े ॿिए केस में आयुमि ऐं मां पाण वॉलंटरीली जज साहब खे चयो छो त मां हिते आयो आहियां, तव्हां वटि ही इशू रेज़ थियो आहे, ज़ाहिर आहे तव्हां हिकिड़ा रिस्पॉन्सिबल सिटीज़न आहियो, जेका शइ तव्हां हिते चयो आहे उहो पंहिंजी पिटिशन में बि लिखी आहे। ऐं मूंखे जज साहब इहो चयो त इन जी हिकिड़ी मूंखे रिपोर्ट ठाहे तव्हां ॾींदव, उहा मां उनखे पंहिंजी विज़िट जी रिपोर्ट ॾींदुमि विथ हिननि जेके कमिटमेंट्स कयूं आहिनि की असां सीज़र बि शुरू हिते कंदासीं, छो त FCPS मौजूदु आहे, एनेस्थेटिस्ट मौजूदु आहे, ॿी मूंसां कमिटमेंट कई अथऊं त आई जा असां ऑपरेशन शुरू कंदासीं। उन खां सवाइ ज़ाहिर आहे जॾहिं हीअ शुरू कंदा त हिननि खे ब्लड बैंक इफेक्टिव करणी पवंदी। ऐं हिकिड़ी शइ तव्हां ॾिसो त इन शइ सां त मां एग्री कंदुमि त डॉक्टर बिल्कुलु प्राइवेट प्रैक्टिस बि कनि था, थोरो छा काफ़ी इहा शिकायत जेन्युइन बि आहे, उन ते असां स्टेप्स खणूं था। मां तव्हांखे ॿुधायो न त असां हाणे रीस्ट्रक्चरिंग करणु वञूं था, त जीअं तालका लेवल ते बि स्पेशलिस्ट रखूं, पर हिते प्रॉब्लम इहो थिए थो त अक्सर डॉक्टर FCPS करण खां पोइ वॾनि शहरनि में प्रिफर कनि था, पर हिन अदड़ीअ खे एॾी शाबाश आहे जो FCPS करे हिते वेठी आहे ऐं हू चए थी त मूंखे ही फैसिलिटी ॾींदा त मां बिल्कुलु उनखे अवेल कंदुमि। ऐं हिते जेके बि कॉम्प्लिकेटेड FCPS हिकु वॾी डिग्री हूंदी आहे त हीअ तव्हांजे लाइ वॾी, तव्हां बि हुनजा ॿांह ॿेली थियो, तव्हां बि इहो जेको क्रिटिसिज़म आहे मां हिनखे पॉज़िटिव वे में चवंदासीं, हिकिड़ी सहूलियत मिलंदी त सॼे शहर खे मिलंदी न, सो उमेदु था रखूं। ऐं बाक़ी हिन खे असां ADP स्कीम में विझायूं था ओवरहालिंग जे लाइ, हॉस्पिटल जी कंडीशन जे लाइ, ठीकु आहे न, इहा गवर्नमेंट जे तरफ़ां फंडिंग या हुनजो आहे मसइलो। नंबर 2 जेको मुंहिंजो अॼु हिते विज़िट आहे उन जो बि मक़सदु इहो ई आहे कि ही पुराणियूं RHCs आहिनि, कागज़ में ही तालका हॉस्पिटल थी वई आहे। मूंसां DHO साहब कमिटमेंट कई आहे, मां तव्हां मीडिया दोस्तनि खे इहो ॿुधायां थो त मूंखे चयो अथई 10 खां 15 ॾींहंनि में हिते सीज़र बि शुरू थी वेंदा, छो त हिते हिकिड़ी FCPS डॉक्टर मौजूदु आहे, आईज़ जा बि ऑपरेशन शुरू थी वेंदा। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा कि हिते हिननि कार्डियो जो बि हिकिड़ो वार्ड न, पर हिकिड़ो चेस्ट पेन यूनिट, छो त हिते हिकिड़ो ट्रेंड आहे, हिकिड़ो डिप्लोमा होल्डर आहे। हाणे ॾिसो तालका लेवल ते या RHC लेवल ते एतिरियूं फैसिलिटीज़ जेके हुजणु, इहा असांजे तरफ़ों अञा असां रिक्रूटमेंट करणु वञूं था। जेको गवर्नमेंट जो प्लान आहे त हर सिविल हॉस्पिटल में एटलीस्ट 2 खां 3 सर्जन हुजनि स्पेशलिस्ट, अॻे जीअं पुराणो दौर में हिकु ई आहे, गाइनाकोलॉजिस्ट बि 3 या 2 हुजनि, एनेस्थेटिस्ट बि हुजनि। उनजो सबबु इहो थींदो जॾहिं असां तालका ऐं डिस्ट्रिक्ट स्ट्रेंथन कंदासीं त असांजी टर्शरी हॉस्पिटल्स ते लोड घटिजी वेंदो। तव्हां ॾिसो सेवण वारो आहे तव्हांजो यूनिट जेको आहे केतिरो लोड खणे थो, इहो बि त सिंध गवर्नमेंट जो आहे न। ही एक्चुअली बिल्कुलु असांजी हिकिड़ी ADP जूं स्कीम्स आहिनि
मां वञी ॾिसां थो पियो ऐं कोशिशि कयूं था त हिन खे महीने ॿिनि जे अंदरि हिन में रिपेयर जो कमु शुरू कराए ऐं पर उन जेसि ताईं थींदो तफ़सील मूजिब तालका अस्पताल मेहर जे ख़राब सूरत हाल, अस्पताल जे फेको मशीन, ट्रामा सेंटर जो सामान, अस्पताल जूं एसीज़, दवाऊं ऐं जनरेटर विकिरो करण वारी शिकायतुनि बाबति हाई कोर्ट में दाख़िल पिटीशन खां पोइ हाई कोर्ट लाड़काणो जे हुकुम ते सेक्रेटरी हेल्थ डॉक्टर काज़िम हुसैन जतोई मेहर पहुतो, जिते तालका अस्पताल मेहर में DHO दादू डॉक्टर ज़ाहिद डावच, ADHO फ़हीम सूमरो, MS डॉक्टर ज़ुल्फ़कार डेपर सां बंद कमरे में इजलास करे तालका अस्पताल बाबति मालूमात वरती। बाद में सेक्रेटरी सिहत अस्पताल जी कंहिं बि शोबे जो सही तरीक़े सां दौरो न कयो। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त मेहर अस्पताल जी ट्रामा सेंटर समेत फेको मशीन ऐं ॿिए सामान जे गुम ऐं विकिरो करण बाबति हिकु इंक्वायरी कमेटी ठाहे रहिया आहियूं। सिंध सरकार जो ध्यानु अस्पताल ते आहे। अस्पतालुनि जी हालत बहितर कंदासीं। मेहर में 15 ॾींहनि अंदरि ऑपरेशन शुरू कंदासीं। अखियुनि ऐं दिलि जे मरीज़नि खे ॾिसण लाइ 15 ॾींहनि अंदरि सूरत हाल बहितर थींदी। ऑपरेशन शुरू कया वेंदा। तालका अस्पताल सिर्फ़ रिकॉर्ड में अपडेट कयो वियो आहे। असुल में उहा RHC आहे। खेनि जल्द ADP स्कीम तहत तालका अस्पताल वारियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। सिंध में अस्पताल अंदरि टेक्निकल अमले जूं सीटूं ख़ाली आहिनि। असांजो फोकस कोरोना आहे, जंहिं करे सरकार ते वधीक भार आहे। सॼा फंड कोरोना में ॾिना विया आहिनि। सेवण ऐं गंभट बहितर करे रहिया आहियूं। कोरोना ख़तरनाक आहे, माण्हू SOPs खे फॉलो कनि। हुन चयो त मेहर अस्पताल जी बिल्डिंग ख़तरनाक आहे। उन खां अॻु सेक्रेटरी हेल्थ जो ॿुधी माण्हू अस्पताल पहुची अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं मशीनूं विकिरो करण, दवाऊं खपाइण जूं दावूं कंदा रहिया। जॾहिं त अस्पताल में सेक्रेटरी जे पहुचण दौरान अॻूणो MS समेत डॉक्टर पाण सनन ख़िदमत करे रहिया हुआ। सेक्रेटरी सिहत माण्हुनि जूं दावूं ॿुधी अणॿुधियूं करे छॾियूं। अस्पताल जे शोबनि जे दौरे खां सवाइ रवानो थी वियो। जॾहिं त शहरी खेसि बार बार ट्रामा सेंटर, विकिरो कयल सामान ऐं अस्पतालुनि जे शोबे जो दौरो करण जी गुज़ारिश कंदा रहिया। जॾहिं त सेक्रेटरी सिहत जे दौरे जो ॿुधी अस्पताल में मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जो सामान खणाए तालका अस्पताल मेहर पहुचाए खेनि चादरूं वेड़े ॾेखा ख़ातिर रखियो वियो हुयो। सालनि खां बंदि पियल जनरेटर खे फाल बणायो वियो ऐं हमेशा गैर हाज़िर रहंदड़ अमले खे पिणु हाज़िर करायो वियो। ॿिए तरफ़ तालका अस्पताल मेहर जी ख़राब सूरत हाल, अस्पताल बुनियादी सहूलियतुनि जी खोट, ट्रामा सेंटर गैर फ़ाल ऐं अस्पतालुनि मां फेको मशीन, एक्सरे मशीन, डायलिसिस मशीन जे गुम थियण, अस्पताल जा अक्सर शोबा गैर फ़ाल बणजण ख़िलाफ़ शहरी ज़ुबैर समूह पिणु पहुची दायो त अस्पताल जूं अक्सर मशीनूं विकिरो कयूं वयूं आहिनि। अस्पताल जा अक्सर शोबा गैर फ़ाल आहिनि। को बि ऑपरेशन, टेस्ट, एक्सरेज़ न पिया थियनि। 56 डॉक्टरनि मां सिर्फ़ 4 डॉक्टर ड्यूटी ते ईंदा आहिनि। हुन चयो त सेक्रेटरी हेल्थ जे दौरे दौरान का बि बहितर पॉलिसी फॉर्मेट न जुड़ी ऐं फॉर्मेलिटी तौरु विज़िट करे हलियो वियो आहे। अगरि लखे आबादी जे शहर जी अस्पताल तालका अस्पताल मेहर में बहितरी न आंदी वई त असांजी जिदोजहद जारी रहंदी।